असांजो यूट्यूब चैनल आहे मजू सतार लाल ऐं पेज बि मजू सतार जे नाले सां जेके बि फिल्मूं दोस्त ॾिसनि कनि ऐं जेको आहे सो यूट्यूब चैनल आहे क्यों क्या इनखे नचाणे यानी किरी न पए ॿार तो नंढड़ो न अच्छा न अचो खिले कोई न आस्ते आस्ते अचो लहंदा अचो खिले कोई न खिले न अचो अचो क्रॉस करें क्रॉस कट करें ओके बस लता अचो हिते बियो अचो साॻी जॻह ते बियो हिकिड़ो सेकेंड बाबा बाबा नंढड़ा हेॾे तूं हा तूं अच बेटा हे वठ हाणे हिते बीह जाए हे वठ बाबा ढलाक ॾींदो हा हिते नालो न खणजाए खुदा जे वास्ते फेरिंग बंदि कयो चओ सब मूंखे ॾिसो बाबा खुदा जे वास्ते फेरिंग बंदि कयो अरे हिन अलाह जे कलाम खे ॾिसो बंदि कयो फेरिंग अरे हिन अलाह जे कलाम खे ॾिसो फेरिंग बंदि कयो रब साईं तव्हांखे साड़ा ॾींदो रब साईं तव्हांखे साड़ा ॾींदो बाबा हा वॾा अचो बाबा रब साईं हिननि खे साड़ा ॾे रब साईं हिननि खे साड़ा ॾे मजू दुश्मनी तव्हां दुश्मनी खे सवा मजू हिन दुश्मनीअ खां सवा तव्हांखे छा मिलियो आहे हा मजू हिन दुश्मनीअ तव्हांखे सवा लाशनि जे छा ॾिनो आहे मजू हिन दुश्मनी तव्हांखे सवा लाशनि जे छा ॾिनो आहे जलाल बंदि कयो हिन ज़ुल्म जी आला खे बंदि कयो जलाल बंदि कयो हिन ज़ुल्म जी आला खे बंदि कयो विसायो हिन दुश्मनी जी बाहि खे संगत सीने भी हलंदी थी हले हेॾे कर बाबा हां तूने भी क्या दो अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए थो हिक इंसानियत जो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए थो हिक इंसान जो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल ऐं हिक इंसान खे बचाइण पूरी इंसानियत खे बचाइण जे बराबरि आहे ऐं हिक इंसान खे बचाइण पूरी इंसानियत खे बचाइण जे बराबरि आहे पर तव्हां हिक ॿिए जा हिक ॿिए जा उबसा कोई पंहिंजी क़यामत कारी करे छॾी आहे पर तव्हां हिक ॿिए जा उबसा कोई पंहिंजी क़यामत कारी करे छॾी आहे भला चोबा पर तव्हां पंहिंजा हिक ॿिए जा हा पर तव्हां हिक ॿिए जा उबसा कटे पंहिंजी क़यामत कारी करे छॾी आहे हिन खां अॻु जो अलाह जो कहर नाज़ुल थिए हिन खां अॻु जो अलाह जो कहर नाज़ुल थिए हिन अंध जे घोड़े तां लहो हेठि हिन अंध जे घोड़े तां लहो हेठि ऐं अञा खे फिटा करे इंसान थियो ऐं अञा खे फिटो करे इंसान थियो ईअं त हैवान बि हिक ॿिए सां कोन था कनि जीअं तव्हां था कयो ईअं त इंसान बि हैवान ईअं त हैवान बि हिक ॿिए सां कोन था कनि जीअं तव्हां था कयो तव्हांजी इंसानियत काॾे मरी वई आहे तव्हांजी इंसानियत काॾे मरी वई आहे काॾे हिकिड़ो सेकेंड बाबा हेॾो फ्री अच वरी हा हिते ॾेखार हाणे हेॾो ॾेखार हा तव्हांजी इंसानियत काॾे मरी वई आहे तव्हांजी इंसानियत काॾे मरी वई आहे इहो न विसारियो त मरण खां पोइ हर हिक खे पंहिंजे कयल अमालनि जो हिसाब ॾियणो आहे इहो न विसारियो त मरण खां पोइ हर कंहिंखे पंहिंजे अमलनि जो हिसाब ॾियणो आहे अलाह खे रूबरू जवाबु ॾियणो आहे ख़तमु कयो दुश्मनियूं जेके तव्हां दोज़ख जी हा ख़तमु कयो दुश्मनियूं जेके तव्हांखे दोज़ख जी दग थियूं ॾियनि ख़तमु कयो इहे दुश्मनियूं जेके तव्हांखे दोज़ख जो दग थियूं ॾियनि थोरो मास्टर साहिबा हाणे हीअं हथु मथे करे ख़ुदा जे वास्ते हुन क़बीलाई तकरारनि खे ख़तमु कयो अचो हिते बिहो हा भाउ चओ ख़ुदा जे वास्ते हिन क़ुरान पाक जे वास्ते इहे क़बीलाई दुश्मनियूं ख़तमु कयो हाणे तव्हांजे दुश्मननि जे करे न को पढ़ी थो सघे न को तरक़ी थो करे सघे हाणे तव्हांजे हिन दुश्मननि जे करे न को पढ़ी थो सघे न को तरक़ी थो करे सघे हाणे तव्हांजे हिन दुश्मननि जे करे न को पढ़ी थो सघे न को तरक़ी थो करे सघे कहिड़ी जहालत में आयो कहिड़ी जहालत में आयो ओके दोस्तों बड़ा चो बाबा कहिड़ी जहालत में आयो अरे दुश्मनी हिकड़े जी मारियो ॿियनि खे था बेगुनाह अरे दुश्मनी हिकड़े जी
मारो बेन की तो बेगुनाह अरे न बेगुनाह तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे इन्हनि बेगुनाहनि तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे अरे ख़ुदा जो वास्तो अथव हिन दुश्मनीअ खे ख़तमु कयो अरे अरे ख़ुदा जो वास्तो अथव हिन क़ुर पाक जो वास्तो अथव इहा दुश्मनी ख़तमु कयो इहा दुश्मनी अरे हीअ सिंध धरती हीअ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी आहे अरे अरे हीअ सिंध धरती शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॻोठ जी धरती आहे हीअ सूफ़ी बुज़ुर्गनि जी धरती आहे हीअ सूफ़ी बुज़ुर्गनि जी धरती आहे अरे असां सिंधी त हर हिक खे मान ऐं प्यार ॾींदा आहियूं अरे असां सिंधी त हर हिक खे प्यार ऐं मान ॾींदा आहियूं तव्हां कहिड़ा सिंधी आहियो जो कूंदर कोई था छॾियो तव्हां कहिड़ा सिंधी आहियो जो अहिड़ा कूदर कोई था छॾियो मां हथ थो ॿधां बंदि कयो इहा फेरिंग बंदि कयो मां हथ थो ॿुधायो इहा फेरिंग बंदि कयो अरे इहा फेरिंग बंदि कयो ओके बाबा तमामु बहितर वॾी महिरबानी अब्दुल सत्तार ही अब्दुल सत्तार लाड़को असांजो तमामु बहितरीनु अदाकार आहे लाड़काणे जो ही तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी अदा लख थोरा बाबा तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजो साथ ॾिनो दोस्तो ही जेकी आहे असांजी फिल्म जी आवा तोरे बि थो चवां वॾी महिरबानी तुंहिंजी बि अदा तूं चयो आवा तुंहिंजी बि वॾी महिरबानी बाबा लख थोरा हे सभु दोस्त हे नंढड़ो हिते खेॾे नंढड़ा छा हाल थी ख़ुशि आहे हे नंढड़ा ऐं भाउ वॾी महिरबानी लख थोरा सभिनि जा ऐं ही फिल्म ई असांजी नफ़रत चाचा ऐं छा आहे त कोशिशि त इहा ई था कयूं त को अहिड़ियूं सीनियूं कयूं ऐं जेको आहे सो हिकिड़ो हिन ॾिसो पाण था त एॾो माहौल ख़राबु थी वियो आहे दुश्मनियूं हेॾो जेको असांजा सिंध जा असुलु वारस आहिनि सच पुछो त असांजा असुलु वारस दीवान आहिनि हिन धरती धणी आहिनि उन्हनि सां कहिड़ा कीस था थियनि कंहिंजूं नियाणियूं ॾिसो अॻुवाऊं थियूं अथनि तव्हां ॾिसो पठाण हिकिड़ो अॻुवा थियो किथां ॿिए सूबे खां आया 3 ॼणा वेही ऐं जेको आहे सो उहो पंहिंजो हमराह छॾाए विया बलोचिस्तान को बुगटी कबीले जा सरदार आया लख सलाम आहे मुंहिंजो उन्हनि खे किरोड़े सलाम पंहिंजो हमराह छॾाया हिते असांजा माण्हू केॾा रोज़ अॻुवा मरनि था पर असांजा सरदार असांजा नवाब घरनि में एसनि में सुता पिया आहिनि को कंहिंजे लाइ नथो थिए असांजे वीचारी उहो प्रिया कुमारी आहे छोकिरी ॿियो 23 महीना थिया आहिनि उहा नियाणी हेॾी महिल ताणी वीचारी आज़ादु नथी थिए उन माउ सां कहिड़ो ज़ुल्म हूंदो हर को पीर औलाद वारो आहे उन माउ जे मथां छा गुज़रंदी हूंदी पोइ कोशिशि इहा था कयूं त जेको आहे सो माहौल अहिड़ो कयूं हथ ॿधी सभिनि खे अर्ज़ु बि था कयूं हिते तव्हां सभु बीठा आहियो हीअ फिल्म जी रिकॉर्डिंग बि कई पर इहो ज़रूरु चओ त हुक्मरान खे त ख़ुदा जो वास्तो अथव हिन नियाणीअ खे आज़ादु करायो प्रिया कुमारीअ खे इहो चओ इन नियाणी प्रिया कुमारी खे ख़ुदा जो वास्ते आज़ादु करायो कंहिं माउ जी झोली भरियो कंहिं माउ जी झोली भरियो लख थोरा संगत जा तव्हां सभिनी जेको आहे सो आवाज़ु उथारियो सच पुछो त इन जो तव्हांखे तमामु घणो सवाबु मिलंदो तव्हांखे बचनि जो ख़ैरु थींदो जेको पराए बचनि जो सोचींदो आहे न बाबा अलाह उनजे बचनि जो बि भलो कंदो आहे बहरहाल वॾी महिरबानी अचो सीन ख़तमु थी वई हिते बीहो त तव्हांखे दोस्त हिते बंद ते बीठा हुया जेको हे सीन हिते वॾी महिरबानी सॼी संगत जूं हा बाबा कुर्ब अचो नारे हैदरी हलंदा वञो दोस्तो ये नफ़रत फिल्म जी रिकॉर्डिंग आहे ऐं हिकिड़ी सीन ही कई से पूरी थी वई अल्हम्दुलिल्लाह हे सॼी संगत जी वॾी महिरबानी कुर्ब लख थोरा हलो वॾी महिरबानी कुर्ब लख थोरा दोस्तनि जा लख थोरा